अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तू उन शख्स नमरूद खे न ॾिठो जंहिं इब्राहिम सां संदसि रब मुतालिक तकरार ऐं झगड़ो कयो, छाकाणि त उन खे अल्लाह बादशाही अता फरमाई हुई। ऐं जॾहिं इब्राहिम चयसि त मुंहिंजो रब त उहो आहे जेको जियारे बि थो ऐं मारे बि थो, उन जे जवाब में हुन चयसि त आऊं बि जियारियां ऐं मारियां थो। इब्राहिम जवाब ॾिनसि त मुंहिंजो रब सिज खे ओभर खां उभारे थो, पोइ तूं उन खे ओलह खां त आणे ॾेखार या उभारे ॾेखार। उहो ॿुधी काफ़िर वाइड़ो ऐं शीशदर थी वियो। तहक़ीक़ अल्लाह ज़ालिमनि खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। या तूं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हूअ ते गौर कयो आहे जेको हिकु वीरान ॻोठ या संदे मां लंघी रहियो हो, जेका पंहिंजे छितनि भर किरी पई हुई। ही मंज़र ॾिसी चवण लॻो, जंहिं वसंदी जो वीरानी जो ही हाल हुजे, अल्लाह उन खे उजड़ण बाद वरी कहिड़ी तरह आबाद कंदो। पोइ अल्लाह खेसि 100 साल मौत ॾेई छॾी, यानी मौत जी निंड में सुम्हारे छॾियो। पोइ वरी खेसि ज़िंदा कयई ऐं खांसि पुछाई, ॿुधाए केतिरो वक़्तु इन हालत में रहियो आहीं? जवाब ॾिनई त हिकु ॾींहुं या उन जो कुझु हिस्सो, यानी चंद कलाक। अल्लाह फरमायसि त न, बल्कि तूं 100 वरी इन हालत में पियो हुएं। पोइ पंहिंजे ताम ऐं पाणीअ ॾांहुं त ॾिस, उन में को बि फेरो न आयो आहे, यानी न सियारियो न ख़राब ऐं न ओसनो थियो आहे ऐं न धप या बदबू वग़ैरह कई अथसि। ऐं ॿी तरफ़ पंहिंजी गॾह ॾांहुं नज़र फेराए त उन जे हॾनि जो पिंजरो बि ॻरी चुको आहे। ऐं उहो हुकुम असां तोखे ईंदड़ नस्ल लाइ इबरत जी निशानी बणाइण लाइ कयो आहे। ऐं हाणे हॾनि ॾांहुं निगाह कर त असीं कीअं उन्हनि खे तरतीब सां जोड़ियूं था, उन्हनि ते गोश्त ऐं खल चाढ़ियूं था। तॾहिं मथसि उहा हक़ीक़त पधरी थी त बेशक आऊं यकीन सां ॼाणा थो त अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर वस वारो आहे। यादि करे जॾहिं इब्राहिम चयो त ए मुंहिंजा रब, मूंखे ॾेखार त मुअनि खे कीअं जीअरो कंदो आहीं। अल्लाह फरमायसि, छा तूं उन ते ईमान नथो रखी? इब्राहिम अर्ज़ कयो, छो न, पर पंहिंजी दिलि खे तसल्ली ऐं इत्मीनान ॾियण घुरां थो। अल्लाह फरमायो, 4 पखी वठ, पोइ उन्हनि खे पाण वटि हेराए, पोइ उन्हनि खे कुही टुकर टुकर कर, पोइ उन्हनि मां हिकु हिकु टुकड़े खे हर हिकु जबल ते रख, पोइ खेनि सॾु कर त हू तोॾां डोड़ंदा ईंदा। ऐं पोइ ए इब्राहिम, ॼाणे छॾ त बेशक अल्लाह निहायती ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे।